अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। जीअं त हिन चैनल अख़्तियार अली टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। जीअं नाज़रीन, अॼु जी वीडियो जी तरफ़ हलूं था। सिंधनि यारहनि जी लड़ाई जे बारे में अॼु जो को वीडियो आहे। या नाज़रीन, अॼु को वीडियो रिज़वान डायरी वॉइस रिकॉर्डिंग रिज़वान डायरी आहे ऐं एडिटिंग अख़्तियार अली डायरी आहे। सिंध जी सरज़मीन ते रहंदड़ सिंधी ई हुआ जन खे ॿाहिरी आलमनि दरावड़ जे नाले सां कोठियो आहे। तन सिंध खे सरसब्ज़ ऐं आबाद कयो, वॾा वॾा आलीशान शहर जोड़िया ऐं सिंध दुनिया जी तहज़ीब जो बुनियादु विधो। जीअं प्रोफेसर मैटिस मिलर चयो आहे, यूरोप जी तहज़ीब जो बुनियादु एशिया वारनि विधो ऐं पोइ यूरोप जे माण्हुनि एशिया ख़ासि करे सिंध मां घणो ई पिरायो आहे। हिन वधीक लिखियो आहे त सिंध जे रहाकनि ॿियनि वटां न नकुल कयो आहे, पर पाण ॿियनि केतिरनि ई क़ौमुनि वटां पिरायो। जीअं त सिंधी दुनिया जी पहिरीं सुधरियल क़ौम हुई ऐं उन्हनि पंहिंजी धरतीअ खे सरसब्ज़ ऐं आबाद करण लाइ फसल पोखिया। ज़मीन मां सोनो पवण लॻा, जंहिं करे उहे ॾींहों ॾींहुं ख़ुशहालीअ तरफ़ वधण लॻा। मेसोपोटेमिया, इराक ऐं मिस्र जो उरूज सिंध ऐं सिंधियुनि जे बदौलत परवां चढ़ंदो रहियो। तंहिं ज़माने में वहशी खूनखार धनार टोली, जंहिंखे दुनिया आर्यन जे नाले सां यादि करे थी, सन 2000 साल क़िबल मसीह में सिंध जी सरसब्ज़ ज़मीन खे चिरागाह तौरु इस्तेमालु करणु घुरियो। जॾहिं सिंधियुनि उन जी मुज़ामत कई त उन्हनि जो क़त्ल आम कयो वियो ऐं ॻोठ बर्बाद कया विया। सिंधी वीचारा जेके अमुन पसंदि हुआ ऐं जन जो मुआशिरो इंतिहाई सुधरियल हो, तन उन हालत में पंहिंजी बचाव जारी रखियो। सिंध जे अमुन पसंदीअ जो ज़िक्र कंदे सबत हसन पाकिस्तान में तहज़ीब का अर्तिका में लिखे थो, हड़ापा ऐं मोहन जे दड़े मां सोन चांदीअ जा घणा हार, माला, गिलोबंद, कड़ा, झूमर, सुरमेदानियूं वग़ैरह मिलियूं आहिनि। तांबे जूं कुहाड़ियूं, चाकू वग़ैरह बि मिलिया आहिनि, पर ढाल तलवार ज़रा मतिलबु त जंगी सामान हिकु बि न मिलियो आहे। उन मां साबित थिए थो त सिंध जो मुआशिरो निहायत महफ़ूज़ मुआशिरो हो। माण्हू ॾाढा अमन पसंदि ऐं सलह वारा हुआ। लट मार, क़त्ल व गारत उन्हनि जो पेशो न हो। हू न सिपाही ऐं लश्कर रखंदा हुआ ऐं न कंहिं ॿिए मुल्क ते हमिलो कंदा हुआ। हू चवे थो त सिंध वारनि खे बजा तौरु फ़ख्रु आहे त उन्हनि जी तख़लीक़ियात ऐं तामीरात में कंहिं ॿी क़ौम जो खून पसीनो शामिल न आहे। सिंधी ख़ुशहाल ऐं शाहूकारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ त ही वहशी धनारनि जो टोलो सिंध में अचणु शुरू थियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते गॾिजी पंहिंजे माल जी चारागाह लाइ सिंध खे मुंतख़िब करे सिंधियुनि ते हमला करणु शुरू करे ॾिना। उन्हनि जे ॻोठनि खे ताराज कंदा, ज़मीन ते कब्ज़ो कंदा, शहरनि ताईं वञी पहुता। सिंधी जेकी जंग ऐं फसाद खां अणवाक़ुफ़ हुआ, तन फॾे ऐं फसाद खां बचण लाइ ॻोठनि मां निकिरी शहर खे वसायो। आख़िर जहालनि जी हिन टोली जेकी सिंध खे चखी चरिया थिया हुआ, तन सोनी धरतीअ खे हथु करण लाइ हथ टघेरणु शुरू कया ऐं सिंधियुनि जे शहरनि खे ताराज करणु घुरियो। मिस्टर बाशिम लिखे थो, ही वहशी माण्हू हुआ, उन्हनि ॻोठाणी ज़िंदगी बदिलाए छॾियो। उन जे सबबु करे सिंधूअ जी तहज़ीब तमामु घणी मुतासिर थी। ॻोठाणे माण्हुनि भॼी वञी मोहन जे दड़े जी शहर में पनाह वरिती, जंहिं करे उतां जा वॾा कमरा नंढनि कमरनि में तब्दील थी विया ऐं वॾियूं वॾियूं इमारतूं कोठियुनि में तब्दील थी वयूं। हमले जे ख़तरे पूरे माहौल खे मुतासिर करे छॾियो हो। उन करे कुंभर जूं आवियूं जेकी शहर खां ॿाहिरि हुयूं, उहे बि शहर अंदरि क़ाइमु थी वयूं ऐं बाज़ारनि जो रंग ऐं ढंग ई फिरी वियो। रगवेद में अहिड़नि केतिरनि जंगियुनि जो अहवाल बयानु थियल आहे, जीअं ॿिनि दरियाहनि जो सरबराह नमोची, जंहिंजी फ़ौज औरतुनि ते मुश्तमिल हुई। हिन ज़नानी फ़ौज खे ॾिसी अंदरि रगवेद में आर्यन जी जंगी हीरो जो नालो खिली ॾिनो, पर जॾहिं लड़ाई लॻी त अंदर जो बुरके गर्ज़ बि औरतुनि खे शिकस्त ॾेई न सघियो। तॾहिं हिन मकर ऐं चालाकीअ खां कमु वठी नमोची सां सलह कयो ऐं धोखे सां उन खे मारे छॾियो। रगवेद मां मालूम थिए थो त जॾहिं सिंधियुनि जे मथां अची आफ़त कड़की त हू उन सां मुंहुं ॾियण लाइ तयारु थी विया। जेतोणीक हू फनु जंग खां अणवाक़ुफ़ हुआ ऐं खेनि लश्कर न कोन हो, पर जॾहिं आर्यन उन्हनि जी निंड ऐं सुकून खे हराम करे छॾियो त हू मुड़ुस थी बीठा, जन में मर्दनि सां गॾु औरतूं बि शाना बशाना शामिल थी विड़ियूं।
आर्यन जे हीरो अंदर सिंध जे नाइब राजसवान खे 50 सिपाहियुनि समेत मारण खां पोइ नवीं सिंधी ॻोठनि ऐं शहरनि खे बाहियूं ॾेई साड़ाए छॾियो, जंहिंमां मालूम थिए थो त सिंधी आर्यन सां सख़्तु मुक़ाबिलो कंदा रहिया ऐं पंहिंजे बचाव में बराबरि मुज़ाहमत जारी रखी ऐं दुश्मन खे जॾहिं बि दाव थिए लॻो त सिंधियुनि जे क़त्ल आम खां पोइ उन्हनि जे घरनि ऐं मिल्कियतुनि खे बि साड़े छॾियो थिए। रग वेद में चमरे नाले हिकु सिंधीअ जो ज़िक्र मिले थो, जंहिंसां आर्यन हीरो अंदर बज़ात ख़ुदि साम्हूं आहे, जंहिंसां धोनी नाले हिकु ॿियो सिंधी जो धो बि साण आहे। अंदर चमरे ख़िलाफ़ लड़ाई हिकु आर्य दबेती जे करे कई अंदाज़ो आहे त उहो दबेती आर्या लश्कर जो सिपह सालार हो, जंहिंखे चमरे कंहिं जंग में शिकस्त ॾेई मारे छॾियो हो, जंहिंमें 30,000 सिंधी बेगुनाह मुक़ाबिलो कंदे मारिजी विया आहिनि, जेकी बचातनि खे गिरफ़्तार करे ससियूं गिरनि खां धार कयूं वयूं। रगवेद मां ही बि मालूम थिए थो त 50 खां वधीक सिंधी सरदारनि आर्यन जो मुक़ाबिलो कयो, जीअं शर्त खे मारे उन जे 7 शहरनि ते कब्ज़ो कयो ऐं उहा सेव खे क़त्ल करे उन जी शहर मोनी मारा खे बाहि ॾियारे साड़ाए छॾियो। अहिड़ीअ तरह सिंधी मथीर विचन आर्यन जो मुक़ाबिलो कंदे 500 सिंधी जियालनि सां गॾु विढ़ंदे धरतीअ मथां क़ुर्बान थी वियो। अमह जो धो आर्यन खे सख़्तु नुक़सानु पहुचाईंदो रहियो, पर जॾहिं पंहिंजी धरतीअ तां निसार थियो त दुश्मन संदसि 7 ई शहरनि खे बाहि ॾियारे सिंधियुनि जो क़त्लेआम कयो। आर्या सिंधी वापारनि जे नुमाइंदे ऐं मुख्य वर्तर जंहिं सिंध जे बचाव में केलदी किरदार अदा कयो, तंहिंखे क़त्ल कयो ऐं आख़िर सिंध सल्तनत जे हुक्मरान संबारा समून ऐं कादीअ जे हंध मोहन जे दड़े वारे शहर सिंध, जंहिंखे समेरी कतबी मूजिबि मी ए लोहा सॾियो वियो आहे, तंहिं ते हमिलो थियो, जंहिं सिंध जो बचाव कंदे 40 साल लगातार आर्यन सां वणंदो रहियो ऐं आख़िर पंहिंजी जान सिंध ऐं सिंधियुनि तां निशावर करे क़ुर्बान थी वियो। मिस्टर बाशमुने सूरताल जे नक़ाब कशाई कंदे लिखे थो, जॾहिं हमला आवरनि हेॾां जो रुख रखियो त घणा शहर छॾे झंगलनि ॾांहुं भॼी विया ऐं जेकी रहिजी विया, जीअं खोटाई वक़्तु 24 इंसानी ढांचा मिलिया आहिनि, तन मुतलिक़ उहो ख़्यालु आहे त उन्हनि हमले वक़्तु भॼण जी कोशिशि कई, पर खेनि भॼण जी मोहलत मिली न सघी ऐं हमलियावर अची पहुता। सिंधियुनि ऐं आर्यन जी लड़ाई बाबति एनशंट एडेन हिस्ट्री जो मुसनफ़ रावल्स लिखे थो, आर्या क़ौम जॾहिं उत्तर ओलह खां दाख़िल थी त सिंधियुनि क़दम क़दम ते मुड़िसीअ सां उन्हनि जो रस्तो रोकियो, जेतोणीकि हू नाकाम रहिया, पर तंहिं हूंदे बि जंगियूं मुसलसिल जारी रखियूं पिया अचनि। हिन रगवेद मां साबित कयो आहे त सिंधियुनि ऐं आर्यन जेकी लड़ायूं लड़ी उहे खून विधी जंगियूं हुयूं, जंहिं में हज़ारे ऐं लखे सिंधी मारिजी विया। आर्यन न सिर्फ़ु उन जे खून सां होली खेॾी, पर उन्हनि जा ॻोठ, उन्हनि जा क़िला ऐं उन्हनि जे इमालातुनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो। उन जे मर्दनि खे दास ऐं औरतुनि खे दासियूं बणायो वियो। हू हड़ापा मोहन जे दड़े बाबति लिखे थो, मोहन जे दड़े ऐं हड़ापा जे क़रीब जेकी ॿिन्ही धुरियुनि दरमियान लड़ाई लॻियूं, उहे सभिनी खां वधीक खूनरेज़ हुजनि। सिंधियुनि उन्हनि लड़ाइनि में नाकाम थियण करे मोहन जो दड़ो ऐं हड़ापा शहर ख़ाली करे छॾियो हुजे। ख़ुसूसी तौरु सिंधी पातशाह संबारा समून ऐं आर्या लेटरी देवदास दरमियान जेकी लड़ायूं लॻियूं, उहे वॾियूं हौलनाक हुयूं। सिंधियुनि धारियुनि जो मुक़ाबिलो अहिड़ी जवान मर्दी ऐं दिलरी सां कयो जो उहो संदन जे दिमाग़ ते छांयो रहियो। बकौल रागुज़ेन आरड़ेन सिंधियुनि खे दासियो जो लक़ब रुगो उन करे ॾिनो जो हू उन्हनि खां बुरे तरह मरऊब हुआ, छाकाणि त रगवेद जे ख़्याल खां दासियो सिर्फ़ु उहे बद रूह हुआ जेके उन्हनि जे हाल ऐं मुस्तक़बिल जो रस्तो अणॾिठल अंदाज़ में रोके वठंदा हुआ। हूअ वधीक लिखे थी त आर्या ज़हन उन्हनि मां कन खे जादूगर सम्झे थो, उन्हनि खे हवा बादल ऐं तूफ़ान सम्झंदे फिज़ा में उड़ंदे महसूसु कनि था। हू उन्हनि खे जाबर ऐं शैतान दुश्मन जो लक़ब जे रूप में बेनज़र अचनि था ऐं उहे भूत ऐं देव जो लक़ब सां बि यादि कनि था, जेके उन्हनि जे हुरनि परियुनि ऐं कुंवरनि खे अगवा करे वञनि था। साबित थिए थो त सिंधियुनि जी शजाअत ऐं मर्दांगी उन्हनि जे ज़हननि मथां भूत वांगुरु सवार हुई। जॾहिं कंहिं बि कम जी शिकस्त खाईंदा हुआ त उन जो सबबु सिंधियुनि जी रूहनि जो बदिलो सम्झंदा हुआ। सिंधियुनि जी शिकस्त जो सबबु बयानु कंदे सब्त हसन लिखियो आहे, हितां जे हुकुमरान तबिके फ़िक्र व एहसास सां माण्हुनि खे अहिड़े नमूने पंहिंजी इताअत में आणे छॾियो जो
जबर व तशद्दुद जी ज़रूरत ई न रही। आर्यन सिंधियुनि जे पुरअमन मुआशिरे खे नस्त व नाबूद करण खां पोइ जो ॾिठो त उहे निहायत महज़ब ऐं क़ाबिल व काबिर आहिनि त उन्हनि सां मिली जुली हिकु नई मुआशिरे जो बुनियादु विधो। जे जमहूरी हुकूमत दौरान बादशाह त उन्हनि सिंधी रस्म रवाज ऐं पंहिंजी जहालत जे रीतुनि खे मिलाए नियनि रीतुनि ऐं रस्मुनि जो बुनियादु विधो जेको अॻिते हली सिंधी आर्या मुआशिरे जो बुनियादु पियो जितां हिंदू मत शुरू थिए थी। जीअं मैडम रागोज़ेन उन ते रोशनी विझंदे लिखियो आहे, हू पंहिंजे दुश्मननि सिंधियुनि खे नफ़रत मां शेषन नाग देव जो पुॼारी चवंदा हुआ, पर अहिड़ो वक़्तु बि आयो जो आर्या ख़ुदि बि नाग परस्त थी विया ऐं आर्या नाले हिकु नाग देवता खे पूॼण लॻा, जंहिं करे नाग मंदर तामीर थिया ऐं हर साल आर्या नागनि जी तज़ीम ऐं एहतराम ख़ातिर नाग मेला लॻाईंदा हुआ। रागोज़ेन जे ख़्याल मूजिबि केतिरियूं ॻाल्हियूं सिंधियुनि खां वरितियूं उन्हनि मां नाग देव जी पूॼा बि हिकु हुई। मालूम थिए थो त उहे रियासत जे निज़ाम ऐं कानून खां वाक़ुफ़ हुआ, तंहिं करे उन्हनि सिंधी दानिशवरनि खां मदद वरिती ऐं उन्हनि जो वजूद सिंधियुनि जे सहकार खां सवाइ अधूरो हो। हिस्ट्री ऑफ आर्यन रूल इन इंडिया जे मुसनफ़ A.B. होमिल लिखियो आहे त जॾहिं आर्या सिंध में दाख़िल थिया हुआ त सिंधियुनि खां सवाइ ॿियूं क़ौमूं बि आबाद हुयूं, पर सिंधी उन्हनि खां वधीक महज़ब ऐं शाइस्ता हुआ ऐं उन्हनि में जेको ॻोठाणो निज़ाम राज हो उनखे बुनियादु बणाए आर्यन फातहनि अजतमाही बुनियादु रखियो। सिंधी बि जोधा जवान हुआ त आर्यन खे कुझु वक़्त लाइ ज़ाहिरी तौरु बर्दाश्त कयो, पर अंदर ई अंदर में उन्हनि खे धिकाले ॿार कढण जो पह करे छॾियो हो, जंहिं करे सिंध जे खोटियल दड़नि मां आर्यन जी सालती जा के बि आसार न मिलिया आहिनि। सिंधी जेके हमेशह पंहिंजी धरतीअ जा धणी रहंदा थी आया तन धारियुनि खे सुकून ऐं करण सां रहण कोन ॾिनो। संभारा जी शिख़्सियत खां पोइ सिंधी वक़्तु विढ़ंदा रहिया, जेका ॾाढी सदियुनि ताईं हलंदी रही, तव्हांजो सिंधी जबल जा लिक वठी वञी वेही रहिया। सिंधियुनि जो अहिड़ो नस्ल जत के बिरोही कबीले वारा ऐं ॿिया अॼु बि बलोचिस्तान में रहनि था। सिरहोल ॾिश क़दीम सिंधियुनि ते लिखंदे ॿुधायो आहे त उहे सिंध मां निकिरी उत्तर हिंदुस्तान बहार अवल एशिया ऐं बंगाल ताईं बि पहुता। उन्हनि जो नस्ल अॼु बि उते रहे थो। इंडो आर्यन नस्ल जेको गॾियल मुआशिरे जो बुनियादु हो तन पिणु आर्यन सां बग़ावत कई। मालूम थिए थो त सदियुनि जी वेड़ खां पोइ आर्यन खे धिक्कारे सिंध मां ॿाहिरि कढी छॾियो। मुहक़क़नि जो चवणु आहे त रग वेद जंहिं में आर्यन जो तफ़सीली ज़िक्र मिले थो तंहिं मां ख़बर पवे थी त हू रग वेद वारे ज़माने में सिंध में ई हुआ, जंहिं करे उन में गंगा ऐं जमुना जो ज़िक्र कोन्हे। उन जो मतिलबु त सिंधियुनि आर्यन खे 1200 साल क़िबल मसीह खां अॻु ई सिंध मां धिकारे ओभर तरफ़ हिंदुस्तान ॾांहुं वञण ते मजबूर करे वरितो, जंहिंजो तफ़सीली ज़िक्र कोन थो मिले, पर बाक़ियात ऐं हालात मां साबित थियो आहे त सिंधी जोधन जो औलाद जेका पश्त धारियुनि सां विढ़ंदी थी आई तन, उन्हनि खे सिंध मां ॿाहिरि कढियो ऐं बाद जूं हालतूं साबित कनि था त आर्यन जो हुकूमतूं ओभर हिंदुस्तान में क़ाइमु थियूं ऐं उन्हनि जो असर व रसोख़ उन्हनि इलाइक़नि ताईं महदूद हो। साबित थियो त सिंधी निहायत नाज़ुक मिज़ाज नफ़ीस क़ौम हुई, जिन खे जंग जे फितने जी का बि ख़बर चार कोन हुई। हू सिर्फ़ु प्यारे मोहबत जी ॿोलीअ जा क़ाइल हुआ जेको संदन अबाणु विरसो हो, पर जॾहिं आर्यन जी तसलत ऐं उन्हनि जा ज़ुल्म वधी विया त सिंधी नस्ल दर नस्ल ख़ामोश थी न वेठा ऐं पंहिंजी मुज़ाहमत खे जारी रखियो। तव्हांजो धारियुनि जा पेर पटे छॾिया ऐं जेके आर्या नस्ल जा माण्हू हिते रहिया जन जूं मिटियूं माइटियूं सिंधियुनि सां हुयूं, उहे सिंधियुनि सां मिली हिकु थी विया। अॼु सिंधी ज़िंदा आहिनि, पर आर्या नाले का बि क़ौम दुनिया जे खिते ते मौजूदु कोन्हे। उन्हनि जा पाड़ ऐं क़बीला जन जो बुनियादु ॾाढा ई ते वधियल उहे ॿियनि क़ौमुनि जे मुआशिरे में गॾिजी पंहिंजो वजूद विञाए उन्हनि सां मिली विया आहिनि। मतिलबु त आर्यन जी एॾी नफ़रत ऐं हक़ारत जे बावजूदि हू सिंधियुनि खे मिटाए न सघिया। मौलाई शीदाई जन्नतुल सिंध में लिखे थो त आर्यन जी ज़बान बादशाह संस्कृत बि दर ओड़े ज़बान क़दीम सिंधी खे मिटाए न सघी ऐं हिकु नई ज़बान प्राकृत जनम वरितो।